يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا استعينوا بالصبر والصلاة إن الله مع الصابرين صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين स्टेज की रौनक जलीलुल कद्र उलमाए अहले सुन्नत हुफ़ाज़े किराम सादाते इज़ाम मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइरों तव्हांजी मोहब्बत ॾिसण जहिड़ी आहे हेड़ी शदीद गर्मी में हेतरी देर खां तव्हां पघर वहाए नबी जे बचन जो शान ॿुधण जे लाइ दिल जान सां वेठा आहियो सुभान अल्लाह यकीन ॼाणो तव्हांजी इहा मोहब्बत तव्हांखे हिते बि फ़ाइदो ॾींदी आख़िरत में बि क़ब्र क़यामत में बि फ़ाइदो ॾींदी तव्हांजो हिन महफ़िल में अचण विखूं खणण वेहण इंतज़ार करण इहो सभु इबादत में शामिल आहे सुभान अल्लाह चङे मक़सद जे लाइ जॾहिं को माण्हू घर खां निकिरे थो त उन जो अजर ऐं सवाब मलाइक उन वक़्त खां वठी लिखण शुरू कंदा आहिनि सुभान अल्लाह मदीने वारे साईं फरमायो त जॾहिं तव्हां निमाज़ जे लाइ घर मां निकिता आहियो त तव्हां तकड़ न कयो डोड़ो न भॼो न ईअं न जो त रकात निकिरी वेंदी छो त जीअं तव्हां घर मां निकिता आहियो तव्हां निमाज़ में आहियो तव्हांजो अजर मलाइक उहो लिखंदो सुभान अल्लाह करबला जे शहीदन जी मोहब्बत में मदीने वाले मीर जे बचड़न जी उल्फत ऐं मवद्दत में जेको ज़ौक़ ऐं शौक़ सां हिन महफ़िल में हाज़िरी भरी आहे ख़ुदा ॼाणे इन जो सिलो हिकु हिकु लम्हे जो हिकु हिकु मिंट ऐं सेकंड जो तव्हांखे अल्लाह वटां अजुर ज़रूर मिलंदो सुभान अल्लाह नाहिरी बिरादरी खे मुबारक ॾियां थो जेकी हर साल ये महफिल सिंध मां सजाईंदा आहिनि ऐं इन शादी हाल जो मालिक सेठ नौमान साहब उहो बि मुबारक जो हक़दार आहे पुलिस इंतज़ामिया ज़िले इंतज़ामिया दादू जो डीसी न्यूज़पेपर जा ऑफिसर सब मुबारक जा हक़दार आहिनि जंहिं हिन जलसे में हिन इज्तिमा में दामे दरमे कदमे सुखने हिस्सो रलायो आहे अल्लाह उन्हनि खे ॿिन्ही जहान जो ख़ुशो नसीब फरमाए अल्लाह जे पाक कलाम जा जेका आयत सबोरी तव्हांजे साम्हूं तिलावत कई उन में अल्लाह मोमिननि सां मुखातिब आहे ईमान वारनि सां मञण वारनि सां अल्लाह उन जे हबीब खे पंहिंजे दिल जान सां
मोहब्बत इज्जत ताज़ीम ॾियण वारनि काननि सां अल्लाह जो ख़िताब आहे या अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वारो इस्ताईनू बिस्सब्रि वस्सलात तव्हीं मदद वठो सब्र खां ऐं निमाज़ खां इन्नल्लाह मअस्साबिरीन बेशक अल्लाह सब्र करण वारनि साण गॾु आहे सुभान अल्लाह हीअ ज़िंदगी ॾुखनि ऐं सुखनि जो मजमूओ आहे जिंदगी में हमेशा न इंसान दुख ॾिसंदो आहे न हमेशा सुख ॾिसंदो आहे इन माल उस्र युस्रा तंगी सां गॾु आसानी आसानी सां गॾु तंगी दुखनि सां गॾु सुख सुखनि सां गॾु ॾुख गर्मियुनि पोयां सर्दियूं सर्दियुनि पोयां गर्मियूं ऊंद पोयां रोशनी रोशनी पोयां ऊंद इहो सिलसिलो ज़िंदगी भर पियो हलंदो न सदाई नंढपण हूंदी आहे न सदाई जवानी जो चोखन हूंदो आहे न हमेशा कुराड़ पीरी जा पार हूंदा आहिनि इंसान जी ज़िंदगी जा रंग बदिलजंदा रहंदा आहिनि कॾहिं ग़म कॾहिं ख़ुशियूं कॾहिं चाहतूं ख़्वाहिशूं पूरियूं थींदियूं आहिनि कॾहिं ख़्वाहिशूं पूरियूं न थींदियूं आहिनि इहो ई इम्तिहान आहे इहा ई आज़माइश आहे सचे ऐं कूड़े में खोटे ऐं खरे में अल्लाह जे बाबे पंहिंजे मालिक सां केतिरी मोहबत केतिरी निस्बत आहे इन जी ख़बर तॾहिं पवंदी आहे जॾहिं हुन जे मथां आज़माइश इम्तिहान सुभान अल्लाह लॻे थो त गर्मी तव्हांखे मुझाए वेंदो न ॻाल्हाइण जो को रोज़ो रखे आया आहियो जेके ॻाल्हि दिमाग़ शरीफ़ ताईं पहुती आहे सो हथ मथे करे चए सुभान अल्लाह अल्लाह मदीनो ॾेखारींदो आहे अल्लाह कबो सोणे इमाम हुसैन जे कचहरी में हूंदो अज़ीज़ान मोहतरम जेकॾहिं पीरी न अचे त जवानीअ जो क़दुरु न थिए बीमारी न अचे त सिहत जो क़दुरु न थिए मशहूरी न अचे त वांदकाई जो क़दुरु न थिए मिसकीनी न अचे त शाहूकारी जो क़दुरु न थिए जेकॾहिं जिस्म में तंगियूं बीमारियूं मुसीबतूं न अचनि त चाकाई चंग भलाई जो माण्हू खे एहसास न थी सघे मिठा ज़िंदगी इन्हनि ॿिनि शयुनि जो मजमूओ आहे कॾहिं ॾुख ईंदो कॾहिं सुख ईंदो कॾहिं सर्दी ईंदी कॾहिं गर्मी ईंदी हिकु मोमिन जे हैसियत सां ईमान वारे जो किरदार छा हुजणु खपे मोमिन छा थी सघंदो आहे पर जेकॾहिं उन ते तंगी अची वञे त उनखे छा करणु घुरिजे जेकॾहिं उन ते कुशादगी अची वञे त छा करणु घुरिजे इन ॻाल्हि खे सिखणो आहे इन ॻाल्हि खे पंहिंजे ज़िंदगीअ में अपनाइण जी कोशिशि करिणी सुभान अल्लाह प्यारा भाइरो दादू वारो अगर खुशी मिले राहत मिले तव्हांजी मुराद पूरी थिए त शरीयत जो हुकुम आहे असांजे दीन जो हुकुम आहे असांजे मालिक जो फरमान आहे त जॾहिं तव्हांखे ख़ुशी मिले त नाज़ न कयो वॾाई न कयो गुरूर न कयो आकड़ न कयो पर अल्लाह जो शुक्र अदा कयो अल्लाह जो शुक्र अदा कयो मुंहिंजा मालिक तो जेका हीअ मूंखे नेमत ॾिनी आहे इन जो मां लाइक़ु न हुयुसि मुंहिंजा करीम रब तो ही इनाम मूंते कयो आहे मां तुंहिंजे नेमत जो शुक्रगुज़ार आहियां सुभान अल्लाह ऐं जेकॾहिं तंगी अचे तकलीफ़ अचे बीमारी अचे मुसीबत अचे दुख अचे मौत फौत थिए त पोइ अहिड़े वक़्त में रेड़ दाह न कबी पिटको न कबो मातम न कबो कूकू दाहू न कबो
वक्त में छा कबो जो शुक्र नेमत जे वक्त में ॻाल्हायो ऐं मुसीबत ऐं तकलीफ़ जे वक्त में छा कजे सब्र कजे मौला अली शेर जली हैदर करार असदुल्लाहिल गालिब मौला अली अबी तालिब इब्ने अबी तालिब मौला अली इब्ने अबी तालिब फरमाइन था त सब्र इस्लाम जे अंदर इएं आ जीअं माण्हू जे जिस्म में मथो हूंदो आहे सुभान अल्लाह तवज्जो चाहींदुसि दादू वारो जिस्म में हथ भी आहिनि पैर भी आहिनि टंगूं बाहूं चिकिर चेहरा पिठुण आंडा बुकियूं जिस्म जा समय उज़वा आहिनि पर इन्हनि सभिनी उज़वनि जे जियापे जो दारो मदार सिर ते आहे ॻाल्हायो जे सिर हूंदो त माण्हू चेहरो आहे सिर हूंदो त हथ बि कमु कंदा पैर हलण जो कमु कंदा दिलि पंपिंग कंदी खून जी गर्दिश दिलि कंदी अगरि सिर आहे त हमराह चेहरो आहे पर जे सिर कटिजी वञे त हमराह टंगू साॻियूं पर हलंदियूं कोन जिस्म साॻो पर चुरपुर कोन कंदो मौला अली जे मिसाल जे त इस्लाम हिकिड़ो जिस्म आहे दीन हिकिड़ो जिस्म आहे उन जा उज़वा आहिनि हज बि उज़वो आहे ज़कात ख़ैरात उज़हा फितरा इहे सभु इस्लामी जिस्म जा हिस्सा आहिनि पर इन इस्लामी जिस्म जो सिर आहे सब्र सुभान अल्लाह जो सिर आहे सब्र अगर सब्र आहे त इस्लाम जो वजूद आहे अगर सिर आहे त पोइ इन जी नमाज भी कबूल आहे रोज़ो भी कबूल आहे हज भी कबूल आहे ज़कात ख़ैरात उज़हा फितरा तिलावत तक़वा जो कुछ अमल सालिह आहिनि इहे सभई कबूल आहिनि पर जे सब्र आहे त सिर सलामत आहे अगर सब्र नाहे मौला अली शेर जली हैदर करार फरमाइन था त इस्लाम जे अंदर दीन जे अंदर सब्र इएं आहे जिस्म जे अंदर मथे जी हैसियत सुभान अल्लाह जिस्म जे जियापे जो दारो मदार सिर जे मथे आहे इस्लाम जो दारो मदार सब्र ते आहे जंहिंमें सब्र आहे इन में दीन आहे जंहिंमें सब्र नाहे उन में दीन नाहे मुसीबत जे वक्त में दुख जे वक्त में परेशानी जे वक्त में रग दाह करण खां वाका कूकू करण खां पिटके गिरिया फला फरियाद करण खां अल्लाह जे दीन असांखे सब्र सेखारियो आहे इस्लाम असांखे सब्र सेखारियो आहे तालीमात इस्लामी तालीमात आले बैत अतहार तालीमात सहाबा तालीमात मुस्तफवी आहे त दुख जे वक्त में परेशानी जे वक्त में गम जे वक्त में अभी सब्र कयो कुरान जो ऐलान आहे इन्नल्लाह मा साबिरीन अल्लाह सब्र वारनि सां गॾु आहे सुभान अल्लाह अल्लाह के सां गॾु आहे जवाब जो अल्लाह के सां गॾु आहे जेकॾहिं अल्लाह तो सां गॾु हुजे त पोइ गणती छाजी फिक्र छाजो सौदा जैसा अल्लाह गॾु हुजे मुझे गम नहीं है इसका कि बदल गया जमाना मेरी जिंदगी है तुमसे कहीं तुम बदल न जाना जैसा अल्लाह की मईयत हुजे जैसा अल्लाह जो साथ हुजे जैसा मालिक करीम की मदद इस्तिआनत शामिल हाल हुजे उनखे दुनिया जा दुख दर्द परेशान दिल खे कॾहिं बि परेशान करे न सघंदा छो त उनखे यकीन आहे त मुंहिंजे मालिक जी ज़ात मूंसां गॾु सुभान अल्लाह ऐं क़ुरान जो ऐलान आहे तवज्जो फरमायो दादू जा मुसलमानो तवज्जो समझो कुरान फरमाए तो या अय्युहल्लज़ीन आमनू ए ईमान वारो ए कलमे पढ़ण वारो ए अल्लाह के पंहिंजो महबूद मञण वारो ए रसूल के पंहिंजो आका पंहिंजो मुर्शिद पंहिंजो रब
इस्तईनु बिस्सब्र वस्सलाह। जॾहिं दुख अचे, रंज अचे, दर्द अचे, तकलीफ़ अचे त ॿिनि शयुनि खे सहारो वठिजो, ॿिनि शयुनि जी मदद वठिजो। अल्लाह जी मदद तव्हां चाहियो था त ॿिनि शयुनि जे ज़रिए अल्लाह तव्हांजी मदद फरमाईंदो। कहिड़ियूं ॿ शयूं? हिकिड़ो सब्र, ॿियो निमाज़। सुभान अल्लाह। हिकिड़ो सब्र, ॿियो निमाज़। सब्र करण वारनि सां अल्लाह जी मदद शामिल हाल हूंदी आहे। सारी दुनिया हिक पासे थी वञे, यज़ीद जो 22,000 लश्कर हिक पासे थी वञे, पर ख़ुदा ॼाणे जेकॾहिं हुसैन सब्र जो बेकल बणिजी बीहंदो आहे त फतह हुसैन इब्न अली जी थींदी आहे। शिकस्त हुन फौजुनि वारे ताक़त ऐं क़ुवत वारे यज़ीद जी शिकस्त आहे। जेकॾहिं फतह ऐं सोभ आहे त सब्र वारे इमाम हुसैन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुंहिंजे आका हुसैन जेका तालीम ॾिनी पंहिंजे साथ खे, पंहिंजे घराणे खे, पंहिंजे आल बैतन खे, जेको सबक़ सेखारियो हुयो मैदान करबला जे अंदरि, ॾहीं मुहर्रम जी राति जे अंदरि, ॾहीं मुहर्रम जे सुबुह ते जेका तलक़ीन फरमाई, खुतबो ॾिनो पंहिंजे बच्चनि खे, पंहिंजे घराणे खे जेका तलक़ीन कई हुई सा सब्र जी ऐं निमाज़। सुभान अल्लाह। अज़ीज़ान गिरामी, क़ुरान जो फ़ैसिलो अटल आहे, अल्लाह जो कानून अटल आहे, रब जो फरमान यकीनन पक्को पुख्तो इस्लामी उसूल आहे जेको क़ुरान सेखारियो आहे। या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु, ए ईमान वारो मदद वठो, ॾुखियाई में, ग़म में, परेशानी में। तव्हां पंहिंजा जोड़ियल रस्ता, पंहिंजूं जोड़ियल ॻाल्हियूं उन्हनि खे, उन्हनि जो सहारो न वठो। उहे शयूं न अपनायो जेके तव्हां पाण ठाहियूं आहिनि। तव्हां उन्हनि ॻाल्हियुनि जो सहारो वठो जेके अल्लाह तव्हांखे सेखारे। सुभान अल्लाह। अॼु दुनिया जा माण्हू दुख जे टाइम में पंहिंजे दुख मेटाइण जे लाइ कई सहारा वठनि था, कई तरीक़ा इख्तियार कनि था। को जुलूस जी सूरत में, पिटके मातम जी सूरत में, को कारा कपड़ा पाइण जी सूरत में, को सीने कोबी करण जी सूरत में, को संजीरनि सां पंहिंजा पुठाड़ा ज़ख़्मी करण में मदद तलब करे थो। उहो सम्झे थो इहो दीन आहे। यादि रखो दादू वारो, इहो दीन न आहे, इहो सचियूं बाद माण्हुनि जो ठाहियल तरीक़ो आहे। संजीर हणी पाण खे ज़ख़्मी करण जी तालीम मुंहिंजे नबीअ न ॾिनी आहे, मुंहिंजे इमाम हुसैन इहा तालीम न ॾिनी आहे। सय्यदतुन निसा नबी जी न्याणी जी तालीम इहा न आहे, इमाम हसन जी इहा तालीम न आहे, ॿारनि इमामनि जी इहा तालीम न आहे, चइनि यारनि पंज तन ॾोटनि जी इहा तालीम न आहे। तव्हां पाण खे ज़ख़्मी कयो, संजीर हणी पाण खे मारियो। क़ुरान फरमाए थो ला तक़्तुलू अनफुसकुम, तव्हां पंहिंजो पाण खे न मारींदा कयो, पाण खे न कुटींदा कयो। इन्नल्लाह कान बिकुम रहीमा, बेशक अल्लाह तव्हां सां वॾी बाछ करे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तव्हां सां बाछ करे थो त पोइ तव्हां छो था पाण खे मारियो, छो था पाण खे ज़ख़्मी कयो? असर हाज़िर जो हिकिड़ो अहले तशय्युअ जो आलिम आहे, उन तकरीर कई आहे, चए त हीउ दौर छुरियुनि, तीरनि ऐं तलवारुनि जो दौर न आहे, हे दौर आहे बंदूक जो ऐं गोली जो। तव्हां जेकॾहिं एॾी मोहबत अथव इमाम हुसैन सां पिटण था, अहले तशय्युअ जे आलिम चयो आहे, जेतिरा तव्हां पिटण चाहियो था त पोइ पुराणो तरीक़ो जो हे तरीक़ो वटी जूं सही
सकूं पाण के न मारींदा कयो अल्लाह तव्हां सां बाझ करण वारो आहे मुसलमानो अल्लाह जे क़ुरान के छॾे नबी जे फरमान के छॾे जेको ॿिया तरीक़ा इख्तियार कंदो रब रुसे त मत खसे हाणे कोन हथियार ॾसे अहिड़ी कार जंहिंमें जोखियो जीअ जो ॿियो रब जो रुसण कीअं थींदो आहे ॿियो अल्लाह जो नंबर कावड़ कीअं थींदी आहे इहा ई रब जी कावड़ आहे हथ पंहिंजा जिस्म पंहिंजो ज़ख़्मी पाण खे करे न दाद न फरियाद न एफआईआर कटिजे न को थाने में का रिपोर्ट थिए इहा ई कुदरत की सज़ा है वो बेटा कुरान फरमाए तो इस्तीनो बिस्सब्र वस्सलाह सुभान अल्लाह मदद वठो सब्र खां ऐं मदद वठो निमाज़ मुझे सोने इमाम हुसैन सब्र कीअं कयो निमाज़ कीअं पढ़ी तव्हां खां इहा ॻाल्हि बुझी न आहे तव्हां बार बार आलिमनि खां ॿुधो आहे त जेॾीमहिल खैमे जे अंदर सैयदना इमाम हुसैन आया त साइण ज़ैनब रोए पई रड़ियूं ऐं दाऊं पई करे त हज़रत सैयदना इमाम हुसैन फरमायुसि त ओ हैदर करार जी न्याणी ओ बहादुर पीर जी बहादुर न्याणी तुझे रगुन में खातून अतहर जी थई आहे ओ मुझी भेण ज़ैनब यो पिटको न कर यो आहो सारी न कर ओ मुझी भेण इस्त्री ए लफ्ज़ है मुझे आका हुसैन सुभान अल्लाह फरमायो इस्त्री सब्र कर ऐं पूरी रात मुझे सोने हुसैन नमाज पढ़ंदे गुजारी कई मुहर्रम के मैदान में भी जेॾीमहिल व्यापारी जो वक़्तु थियो जुमे जो ॾींहुं हुयो ओॾीमहिल बि आका हुसैन निमाज़ पढ़ी हिकिड़ी रिवायत इहा तव्हां ॿुधी आहे जेॾीमहिल ज़ख़्मी थी किरिया शिविर सीने ते वेठो पाण में अल्लाह ताला सहंदो कया पर हिकिड़ी रिवायत इहा आहे त पाण पंहिंजे हिकिड़े ख़ादिम खे हुकुम ॾिनो त टांग चओ मैदान करबला में मुंहिंजा बचल साथी ज़िफ़ूं लॻायो त निमाज़ ख़ौफ़ जमायत सां अदा कयूं सुभान अल्लाह अहिड़े वक़्त में बि मैदान करबला में मुंहिंजे आका हुसैन निमाज़ पढ़ी ऐं क़ुरान जी आयत तस्वीर क़ुरान जी इन आयत जो अमली रंग जेकॾहिं दुनिया वारनि खे ॾेखारियो त मुंहिंजे सोणे हुसैन सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अज़ीज़ान गिरामी दुखई ख़म जे वक़्त में वॾे सजन रंगूं करना सीना गोपी करना कारा कपड़ा ढकना मथो उघाड़ो करे मथे में धूड़ विझणो इन जी तालीम मुझे सोने नबी जे दीन न ॾिनी आहे इहा तालीम पाक पैगंबर न ॾिनी आहे अलबत्ते दुख जे वक़्त में गम जे वक़्त में अगर अखियूं आलियूं थी पवनि जे लुड़क टिमी पवनि त इन्हे खां मनव इहो रोअण इहा अखि आली थी पवण अखि मझा मोहबत जे करे या गम जे करे अखि मां लुड़क वही पवे त इन लुड़क खां शरीयत मनो न कई आहे दीन मनो न कई आहे पर इहे लुड़क इमाम हुसैन जे विछोड़े जा इमाम हुसैन जे कम जा लुड़क हारिण या ख़ुदि लजपाल नबी जी सुन्नत आहे सुभान अल्लाह
अखियूं आलियूं थी पवनि सैयदना इमाम हुसैन जी मोहब्बत में उन्हें जे वाक़े खे ॿुधी उन्हें जे ग़म जे उन्हें जे दुख जे वाक़े खे ॿुधी करे अगर अख आली थी पवे अगर ॻोढ़ा अख मां ॾिमी तुंहिंजे चेहरे तां लड़ंदा वहंदा तुंहिंजे सुहारी ताईं पहुचनि इन चेहरे तां दोज़ख जूं बाहियूं रुॻो बख़्शे छॾींदो आहे सुभान अल्लाह क़यामत जे ॾियारे में इहे लुड़क तुंहिंजे हज़ार गुनाहनि जो कफ़ारो बणिजी वेंदा चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या इमाम बगवी रिवायत दिया हाफिज इब्ने असाकिर तारीख दमिश्क में यह रिवायत दिया मोमिनन जी मां नबी जी घरवारी हजरत बीबी उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी रिवायत करे त हिकड़े ॾींहुं अम्मा जी फरमाए त मदीने वारा साईं मुंहिंजे हुजरे में आया सलमत एहफ़ज़ी अलैना अलबाब ला यदखुल अहदा ए उम्मे सलमा ये दरवाज़ो बंद कर मुझे हुजरे जो दर बंद कर अज मुझे हुजरे में कंहिंखे अचण जी इजाज़त न आहे हींअर जिब्रील मूं वटि अचण वारो आहे आसमान ते खाम लहण वारो आहे मुझे हुजरे में कंहिंखे बि दाख़िल थियण जी इजाज़त न आहे अम्मा उम्मे सलमा साईं जी फरमाए मूं दर बंदि करे दर जे ॿाहिरां दरबान बणिजी वेही रहियसि सुभान अल्लाह अॼु अंदरि कंहिंखे वञण न ॾियणो हुकुम हबीबनि जो ईअं आहे अम्मा साईं फरमाए दख़लल हुसैन ओचितो नंढड़ो शहज़ादो इमाम हुसैन आयो जेॾी महिल इमाम हुसैन आयो ऐं दर बंद थियल ॾिठई त फरमाई अम्मा उम्मे सलमा दर खोल मां पंहिंजे नाना साईं ॾे वञण थो चाहियां अम्मा साईं फरमायो त छॾियो त कंहिंखे अंदरि अचण न ॾे हुसैन चवे थो दर खोल मां अंदरि वञा अम्मा फरमाए हाणे दर खोलियां या न खोलियां इएं सोचां पई त हुसैन जो आवाज़ अंदरि हबीबनि जे पाक कननि ताईं पहुतो सरकार फरमायो उम्मे सलमा अर्ज़ कयो जी मुंहिंजा आका फरमाइनि था उम्मे सलमा मुंहिंजे बच्चे हुसैन खे न रोक दर खोल मुंहिंजे अचण ॾे हुकुम जी देर हुई मूं दर खोलियो इमाम हुसैन ढोड़ंदो वञी हुज़ूर जे ज़ात खे मदीने वारे साईं इमाम हुसैन खे पंहिंजे सीने सां लाथो पंहिंजे छातीअ सां लाथो इमाम हुसैन केॾी महिल सरकार जे कुलनि ते पियो चढ़े केॾी महिल सरकार जे पुठी मुबारक ते पियो चढ़े ऐं प्यार ऐं मोहब्बत जो अजीब अंदाज़ हुयो अम्मा जी फरमाए त मां इहे मंज़र पंहिंजे अखियुनि सां ॾिसां रस्ते जिगर नबीअ जो नूरे नज़र अलीअ जो ऐं फातिमा जो चैन आका मुंहिंजो
आका मुझो हुसैन रब्बे जिगर नबी जो नूरे नजर अली जो रब्बे जिगर नबी जो नूरे नजर अली जो ऐ फातिमा जो चेहरा आका मुझो हुसैन वाह हुसैन अल्लाह हुसैन जो वाह हुसैन वाह हुसैन निर्मल नबी पालो मौला अली संभालो अल्लाह निर्मल नबी पालो मौला अली संभालो नूरी सुनाज़नीना रहबर मुझो हुसैन रहबर मुझो हुसैन रहबर मुझो हुसैन आका मुझो हुसैन वाह हुसैन वाह हुसैन मुझा दोस्त हजरत उम्मे सलमा साहब जी फरमाए त हजरत इमाम हुसैन सा हुजूर जन शफकतों मोहब्बतों प्या फरमाए ने त ओछतो जिब्रील अर्ज कयो अतहिब्बु या रसूल अल्लाह तमाम हुसैन सा मोहब्बत रखो पर फरमायो जिब्रील कीअं न मोहब्बत रखा ही तो मुझे जिगर जो टुकड़ो ही तो मुझो दुनिया में कुल वादे कंदो आया इन मां मूंखे जन्नत जी खुशबू ईंदी आहे जिब्रील अर्ज़ कयो इन उम्मतक सतक़तुलहु या रसूल अल्लाह अव्हां जी उम्मत इन अव्हां जे बच्चे खे शहीद अच्छा मुझे बच्चे हुसैन के शहीद कर दिए जिब्रील अर्ज़ कयो हा या रसूल अल्लाह या बीबी उम्मे सलमा का ऐसी तई रिवायत पर हिकड़ी रिवायत अहिड़े क़िस्म जी अम्मा आयशा सिद्दीक़ा साइण खां बि रिवायत अम्मा जी जन मोमिनन जी मां अबू बकर जी न्याणी मुस्तफा जी रानी हजरत बीबी आयशा सिद्दीक़ा साइण थी फरमाए तो हुजूर जन के मुंह ॾिठो त सरकार रोअन वेठा ऐं हुजूर जे हथन में मुठ मिटीअ जी भरियल हुई ऐं अखियुनि में लुड़क हुया इमाम हुसैन हुजूर जी गोद में हुयो अमा फरमायो इहो मंज़र जो ॾिठो त मां सम्झी वियुसि का ख़ैर मामूली ॻाल्हि आहे जंहिंजे करे इमाम हुसैन खे चुमन बि था ऐं रोअन बि था पूछो या रसूल जनाब हुसैन या हसनी दुआ तमाम खिलंदा आहियो मुड़कंदा आहियो अॼु या रसूल अल्लाह बि रो पिया अवांजे अखियुनि में लुड़क हिने हुजूर फरमाइनि था त जेॾी महिल मूं इहो वाक़ियो हुजूर खां ॿुधो त मुंहिंजे अखियुनि में बि लुड़क अची विया हुजूर जन मूंखे
हजरत उमर हुयो, बकर पुत्र, उमर पुत्र, उस्मान पुत्र, अम्मार सलमान पुत्र, मुखे हीर जिब्रील खबर ॾिनी आ त मुंहिंजे हिन बच्चे हुसैन के मुखाबाद में मुझी उम्मत शहीद कंदी। जिब्रील मुखे ये मिट्टी ॾेखारी आ। ये चवंदे हुजूर बयान कंदे रोंदा रहा त बीठल सहाबा जे अखियुनि मां बि लुढ़क बहंदा रहिया। अज़ीज़ाने गिरामी, मां के तारीख़ जो वाक़ियो नथो ॿुधायां, मां का रिवायत के सीरत निगार जी या के तारीख़ दान जी नथो ॿुधायां। मां तव्हांखे मदीने वारे साईं जी हदीस थो ॿुधायां त करबला जो वाक़ियो बयान करणु, उन ते दिल जो ग़मज़दा थियणु ऐं अखियुनि मां लुढ़क वहण या सुन्नत मुस्तफ़ा ऐं सुन्नत सहाबा दादू वया। अगर जे तो वाक़िए शहादत खे ॿुधो ऐं तुंहिंजे अख में लुढ़क न आयो, समझ तुंहिंजी दिल सख़्त थी वई आहे, तूं दिल जो कठोर बणिजी वियो आहे। न त रोअण जे लाइ त हुसैन जो नालो ई काफ़ी आहे। मुंहिंजा दोस्त, पंहिंजे बच्चे जी शहादत बयान कंदे अखियुनि में लुढ़क हारे उम्मत खे सबक सेखारियो त इहे लुढ़क सब्र जे ख़िलाफ़ न आहिनि, इहे लुढ़क गैर शरई न आहिनि, इहे लुढ़क गैर इस्लामी न आहिनि, इहे लुढ़क ॿिन्ही जहाननि जे सरदार जी सुन्नत आहिनि, नबी जे सहाबा किराम जी सुन्नत आहिनि। जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सेखारे थो इहो वाक़ियो असांखे हक़ ते साबित क़दम थी बीहण सेखारे थो। दुश्मनियूं थी वञनि, मुखालफ़तूं थी वञनि, हुकूमत वक़्त छापिर बादशाह मुखालिफ़ थी वञे, पर हक़ जे रस्ते ते पैर खोड़े बीबा त हुसैन वांगुरु पैर खोड़े बीबा। हक़ जो रस्तो छॾणो नाहे, निमाज़ छॾणी नाहे, सजदो छॾणो नाहे, ज़िक्र छॾणो नाहे, क़ुरान जी तिलावत खां मुंहुं मोड़णो नाहे। दुनिया हिक पासे थी वञे पर हुसैनी राह थी आहे जो हक़ जे रस्ते ते ॿिन्ही पाण मल्हाए ॾेखारणो। कहिड़ो हुसैनी पाण खे सदाईंदो न तूं निमाज़ न पढ़, क़ुरान तो छॾे ॾिनो, सुहानी तो वटि कोन्हे, अल्लाह जो ज़िक्र तो वटि कोन्हे। इमाम हुसैन मैदान करबला में आयो, ख़ुदा जाने हिकिड़े हथ में तलवार हुई, ॿिए हथ में क़ुरान हुयो। क़ुरान मजीद हथ में हुयो ऐं इहा आयत में पढ़ी, इन्न वलिय्यल्लाहुल्लज़ी नज़्ज़लल किताब व हुव यतवल्ला सालिहीन।
ताईं बुलंद करे ॾेखार। मिठा इन दीन जे लाइ इमाम हुसैन पंहिंजे बचनि जी कुर्बानी पेश कई, पंहिंजे सिर चंद जान जी कुर्बानी पेश कई, पर अहिड़े वक़्त में भी क़ुरान जी तिलावत ज़बान ते जेॾी महिल यज़ीद जा तीर आया, तलवारूं नेज़ाई भाला आया, ओॾी महिल शेर ख़ुदा जो बचड़ो हैदर करार जो बचड़ो एॾी त बहादुरी सां लड़े पियो जो ख़ुदा जो कसम छह पासे वञे पियो त यज़ीद जे लश्कर जूं कंधूं केराईंदो पियो वञे। भाई धूड़ ज़बान ॿिए पासे पई नज़र अचे, ख़बर पई त इमाम हुसैन वरी हुते हमलावर थी विया आहिनि। उतां जूं कंधूं केराए यज़ीद खे जहन्नम रसीद करे, केॾी महिल मेमने ते केॾी महिल मैसरा ते, पर जिते बि शेर ख़ुदा जो शेर वञे पियो यज़ीद खे कचरुनि मूरनि वांगुरु कटींदो पियो वञे। इस्लाम जो क़ुरान जी तलवार ज़बान ते चढ़ी। सीरत निगाह लिखनि था त जेॾी महिल इमाम हुसैन खे हिकिड़ो तीर पेशानी बात में लॻो, पेशानी मां खून वहियो, उहो खून मुबारक चेहरे ते लॻो, ॾाढ़ी मुबारक रत में रंगीन थी वई। उन हथ खे पंहिंजे मुठ में वठी हीअं उछलाए फरमायो त इन्न वली अल्लाहु الذी नज़्ज़ल الकिताब, मुंहिंजो वारिस मुंहिंजो अल्लाह वारे को क़ुरान क़ुरान जे यासीन सूरत जी आयत पढ़ियो, काल या लैतकुनी यालमून बिमा गफ़रनी रब्बी वजअलनी मिनल मुकरमीन। आज हिन क़ौम वारनि खे ख़बर पए त मुंहिंजे रब मूंखे छा नवाज़े छॾियो। यज़ीद चाहियो पिए त इमाम हुसैन खे शहीद कंदुसि, हिन जे साथियुनि खे शहीद कंदुसि, मुंहिंजी हुकूमत जी रुकावटूं ख़त्म थी वेंदियूं, मुंहिंजो ताज तख़्त हमेशह सलामत रहंदो। पर चंद महीननि खां पोइ दर्दनाक बीमारी में मुब्तला थियो ऐं मिठा उहो ताज तख़्त उते धूड़ पियो पाए। पाण बेदर्दी जो ज़िल्लत जो मौत तड़पंदे तड़पंदे यज़ीद मरी वियो, उन जो ताज तख़्त धूड़ में मिली वियो। हुसैनी राज अॼु बि क़ाइम आहे, क़यामत ताईं बत हुसैन खे मिली, चओ बत मुंहिंजे आका हुसैन खे मिली, सौंफ मुंहिंजे सोणे हुसैन खे मिली। यज़ीद जा उहे मुंहिंजा दोस्तो नाज़ ऐं नखरा चंद ॾींहं हुया, हुसैन जी बादशाहत क़यामत ताईं क़ाइम आहे। पर जॾहिं जन्नती जन्नत में हलंदा न, मदीने वारे साईं फरमायो त अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहल जन्नत। हसन ऐं हुसैन जन्नत जे जवाननि जा सरदार। इहा सरदारी इमाम हुसैन जी रुॻो दुनिया में न हुई, पर जन्नत में बि सरदारी मुंहिंजे सोने हुसैन जी। यज़ीद वियो बर्बाद थी। अॼु दिमश्क में शीशे जो कारखानो आहे, उन जो बर्नर थींदो आहे न, भट्ठी जंहिंमें बाहि ॿरंदी आहे, उहा यज़ीद जे कब्र जे मथां ठहियलु आहे। मथां बि बाहि अथसि, अंदरि बि बाहि हूंदसि। यज़ीद चले पियो, पर ख़ुदा ॼाणे मुंहिंजे हुसैन जी बादशाहत हिते बि क़ाइम आहे, हुते बि क़ाइम आहे। मुंहिंजो रहबर मुंहिंजो आका हुसैन बिन अली आए, तो मुंहिंजो रहबर मुंहिंजो आका हुसैन बिन अली आए। दुनिया आखिरत में मूं संदन दामन, संदन दामन झली आए। मुंहिंजो रहबर मुंहिंजो आका। अॼु लिस्टूं मलाइक में
सबुर सां सब सखाई जा हवा हुन ते घुली आहे मुंहिंजो रहबर मुंहिंजो आका हुसैन इब्ने अली आहे दीन जे ख़ातिर अली असगर अली अकबर ओ अखियुनि जे ठार कासिम खे शहादत वई मिली आहे मुंहिंजो रहबर मुंहिंजो आका हुसैन इब्ने अली सदा फितना यज़ीदी थियो शिमिर जो शर्मियो लटजी हुसैनी राज कायम चौ चौ हुसैनी राज दियो मुनकिर चली आए सुभान अल्लाह मुझो रहबर मुझो आका हुसैन इब्ने अली मुझो ईमान आई कान मोहब्बत इब्ने हैदर जी दुनिया जा दर छॾे वर्दी हुसैन जी गली आहे मुंहिंजो रहबर मुझो आका हुसैन इब्ने अली आहे पुछा दिल का पुछी जवाब बस शामियाना लगा पिया हिकिड़ो शिमर जो शामियानो आहे ॿियो इमाम हुसैन जो सुभान शामियानो अल्लाह हिकिड़ो शिमर जो शामियानो आहे उन में ॻाढ़ा राह बोड़ मनियूं गुला सभु कुझु आहे ॿियो इमाम हुसैन जो शामियानो आहे जंहिंमें मुसला विछाया पिया सुभान अल्लाह दिल खां पुछी जवाब ॾियो त कहिड़े शामियाने में वेंदो इमाम हुसैन वारे में इमाम हुसैन जे शामियाने में वेंदो हथड़ा ॿई साईं ख़ुशी जाता पढ़ जो मज़ेदार दुआ बयान दो सब दादू जो झूनो आलिम आहे तो इसमें साईं मौलाना दातर बिना तुम शाहिद हुजे सभई हथ खणंदा त इमाम हुसैन जे शामियाने में स्टेज ते जेतिरा बि आलिम ऐं सैयद वेठा आहिनि इहे सभु शाहिद आहिनि इंशाअल्लाह इहा शाहिदी तव्हांजे लाइ हिते बि हूंदी जन्नत में वञण जे लाइ बि इहा शाहिदी शिमिर जे पुटनि खे छॾियो वञनि शिमिर जे शामियाने में असां आहियूं हुसैनी बच्चा असां आहियूं आका हुसैन जे दर जा नौकर असां हुसैन इब्ने अली जे दर जा ग़ुलाम आहियूं असांखे उहो शामियानो खपे जंहिंमें इमाम हुसैन इमाम हुसैन जी ज़ियारत नसीब इन शामियाने में जेको ईंदो न उनखे नमाज़ पढ़णी पवंदी उनखे क़ुरान पढ़णो पवंदो हुसैनी शामियाने में हुते तोखे ॻाढ़ा रहा ॻाढ़ा शरबत मिलंदा जिन में ज़ाहिर नज़रदा पछाड़ी जहन्नम जी बाहिया हिते खणी आज़माइश तकलीफ़ बि ईंदी बुख ॾुख बि ईंदी पर हुनजो अंजाम जन्नतुल फिरदौस अॼु मूंसां पको वाइदो करे उथो त इंशाअल्लाह ताला हाणे बाक़ी उमिरि जेका बची आहे न इहा हुसैनी शामियाने में गुज़ारण जी कोशिशि
वो जेके हुसैनी शामियाने में वञण चाहियो था न 5 वक्त नमाज़ पढ़ंदा हुसैन जी सुन्नत सुभान अल्लाह हाँ वदा इंसानियत सिखो दर्द दिल सिखो गरीब जो एहसास करण सिखो के भूखे के मानी खाराइण सिखो ये हुसैनी शामियाने वाले के हुनारे के मानी पानी पियारियो मदीने वाले साईं फरमाए त मन अरवा कबदम जाहियन फलहुल जन्नह प्यासे चिकर के पानी प्यारे रजाए उन जला जन्नत हुनारे के पानी प्यारे उन जला जन्नता जरूरी न है त कोई हु सबील लगानी तवा सबील न लगायो तवा लगायो हुसैनी सबील हर सुन्नी जेके रब जेतरी तौफीक ॾिनी आ माशाअल्लाह दादू वारो ॿुधो त हुजूर जे वालिदैन करीमैन जे नाले ते बि सबील लगाई सुभान अल्लाह ओ मिठा मुझे आका हुसैन जे नाले ते सबील लगायो उजारन के पानी पियारियो बुखारन के पानी खारायो मिठा नमाज़ूं कायम कयो ज़िक्र कायम कयो कुरान सां मोहब्बत रखो दीन सां मोहब्बत रखो खुदा जाने सोने हुसैन जो रूह राज़ी थींदो तव्हां जे लाइ जन्नत जा 8 दरवाजा सुभान अल्लाह करीम मुझो चवण